आम तौर ते सब जो हिकु पीउ हूंदो आहे, पर मुंहिंजे केस में ईअं नाहे। मुंहिंजा ॿ पीउ आहिनि, हिकु जेको तमामु अमीर ऐं हिकु तमामु ग़रीब आहे। हिकु पीउ घणो तालीम याफ़्ता ऐं अक़लमंद आहे, उन वटि PhD आहे, उन टॉप यूनिवर्सिटी मां पंहिंजी हायर एजुकेशन कंप्लीट कई आहे, ऐं ॿिए पीउ 8हों दर्जो बि पास नाहे कयो। ॿई मूंखे मशवरो ॾींदा हुआ। ॿिन्ही जे मशवरे में काफ़ी फ़र्क़ु हूंदो हो। ॿिन्ही जो तालीम में तमामु घणो यकीन हो, पर ॿिन्ही जो नज़रियो बिल्कुलु ई अलॻि हो। अगरि मुंहिंजो हिकु पीउ हुजे हा त मूंखे हुन जी एडवाइस या त एक्सेप्ट करणी पवे हा या त रिजेक्ट, पर ॿ पीउ हुजण करे मूं वटि ऑप्शन हो कंपेयर करण जो। ॿिन्ही जो मशवरो वठण खां पहिरियां मां तमामु घणो सोचींदो होसि, भेट कंदो होसि ऐं बाद में चूंड कंदो होसि। छो जो मसइलो इहो हो जो अमीर पीउ न ई हुन वक़्तु ज़्यादा अमीर थियो हो ऐं न ई ग़रीब पीउ ज़्यादा ग़रीब, छो जो अञा ॿिन्ही जे करियर जी शुरूआति हुई, पर ॿिन्ही जी पैसे जे हवाले सां अलॻि सोच हुई। हिकु चवंदो हो पैसो हर परेशानी जी जड़ आहे, ऐं ॿियो चवंदो हो पैसे जो न हुजणु हर परेशानी जी जड़ आहे। हिकु ॿार हुजण नाते ॿिन्ही पीउ जी ॻाल्हि ॿुधणु मुंहिंजे लाइ काफ़ी ॾुखियो हो, पर हिकु सुठे पुट हुजण नाते मूंखे ॿुधणु खपंदो हो। जीअं त ॿिन्ही जो पैसे जे हवाले सां हिकदमि नज़रियो अलॻि हुजण करे मां पैसे जे मामले खे वठी करे तमामु घणो सौदाइप में पइजी वियो होसि ऐं देर ताईं ॿिन्ही जे मशवरनि ते सोचींदो होसि। सभ खां वॾी वजह जंहिंजे करे अमीर माण्हू वधीक अमीर थींदा था वञनि ऐं ग़रीब माण्हू वधीक ग़रीब ऐं विचोले दर्जे जा कर्ज़ में फसंदा था वञनि, छो जो पैसे जो सब्जेक्ट असांखे स्कूल में न बल्कि घर में पढ़ायो वञे थो। असां जेतिरो बि पैसे जे हवाले सां सिखूं था उहो पेरेंट्स खां ई सिखूं था, त पोइ ग़रीब पीउ माउ पंहिंजे ॿारनि खे पैसे जे बारे में छा सेखारींदा आहिनि। स्कूल में रही महिनत करियो, सुठियूं मार्कूं खणी अचो। तव्हांजो ॿारु मार्क्स त खणी ईंदो, पर उन जी फाइनेंशियल प्लानिंग ऐं माइंड सेट ग़रीब ई रहंदो। पर मूंखे मशवरो ॾियण वारा ॿ पीउ हुआ जिन खां मूं खोड़ सारो सिखियो। जहिड़ोक मुंहिंजो हिकु पीउ चवंदो हो मां ही ख़रीद नथो करे सघां, ऐं मुंहिंजे ॿिए पीउ चयो त इन्हनि लफ़्ज़नि जी जाइ ते ही चओ मां ही कीअं ख़रीद करे सघां थो। हिते हिकु ॻाल्हि नोट करियो, मां ही ख़रीद नथो करे सघां ही हिकु मज़बूत स्टेटमेंट आहे, मतिलब त ही पहिरियों ई तय थियल आहे त मां ही नथो वठी सघां। ऐं ॿियो जुमिलो छा आहे, मां ही कीअं ख़रीद करे सघां थो। जॾहिं तव्हां सवाल करियो था तॾहिं तव्हांजे दिमाग़ खे कमु करणो पवे थो, मतिलब त असल में ही तव्हांजे दिमाग़ जी वर्ज़िश थी रही आहे। हिकु पीउ चवंदो हो दिलि लॻाए करे पढ़ाई कर त जीअं सुठी नौकरी मिली वञे, ऐं ॿियो पीउ चवंदो हो त दिलि लॻाए पढ़ाई कर त जीअं बिज़नेस करे नौकरियूं ॾेई सघे। हिकु डिनर टेबल ते पैसे ऐं बिज़नेस जूं ॻाल्हियूं कंदो हो, ऐं ॿियो पैसे ऐं बिज़नेस जे टॉपिक खां लावाईंदो हो। हिकु पंहिंजे घर खे सभ खां वॾी मिल्कियत मञींदो हो, ऐं ॿियो पंहिंजे घर खे सभ खां वॾी ज़िमेदारी मञींदो हो। ॿई बिल बि भरींदा हुआ। हिकु पीउ बिल अचण सां ई भरे छॾींदो हो, ऐं ॿियो आख़िरी तारीख़ ते। अमीर पीउ जॾहिं कंहिं ग़रीब जी पैसे जे हवाले सां मदद कंदो हो त मुंहिंजे ग़रीब पीउ खे चवंदो हो त तूं ख़ैरात कंदो कर। उन ते ग़रीब पीउ चवंदो हो त जॾहिं मूं वटि पैसो ईंदो तॾहिं मां ॿिए खे ॾींदुसि, ऐं उन ते अमीर पीउ चवंदो हो त जॾहिं तूं ॾींदे तॾहिं ई तो वटि ईंदो। हाणे इन सॼे प्रोसेस मां मूं इहो सिखियो त कीअं सोच हिकु माण्हू जी ज़िंदगी बणाए ऐं बिगाड़े सघे थी। मिसाल जे तौर ते मुंहिंजो ग़रीब पीउ जेको मुंहिंजो असल पीउ हो, उहो हमेशह चवंदो हो त मां कॾहिं बि अमीर न थी सघंदुसि, आई विल नेवर बी रिच। ऐं ॾिसो अॼु इहो सच थी चुको आहे। पर मुंहिंजो अमीर पीउ जेको असल में मुंहिंजे दोस्त माइक जो पीउ हो, उहो हमेशह खां वठी पाण खे अमीर मञींदो हो। जॾहिं हू हिकदमि ग़रीब हो तॾहिं बि चवंदो हो आई एम अ रिच मैन, मां अमीर आहियां। अमीर या ग़रीब थियणु हिकु चॉइस आहे, मञियो या न मञियो। 9 सालनि जी उमिरि में ई मां तय करे छॾियो त मां हाणे पंहिंजे अमीर पीउ खां सिखंदुसि ऐं ग़रीब पीउ जे मशवरनि खे इग्नोर कंदुसि, ऐं हिन हिकु फ़ैसिले मुंहिंजी ज़िंदगी बदिले छॾी। अमीर पीउ मूंखे
3 सालनि ताईं सेखारियो ऐं फाइनेंशियल नॉलेज ॾिनी। मूंखे सही में हाणे सम्झ अची वई त पैसो कीअं कमु कंदो आहे। ज़्यादातर माण्हू पैसे जे लाइ कमु कंदा आहिनि ऐं पैसो कीअं कमु कंदो आहे उन्हनि खे इहा सम्झ ई नाहे हूंदी। हिन वीडियो में मां तव्हां सां उहे लेसन्स शेयर करण वारो आहियां जेके मूं 3 सालनि में सिखिया आहिनि ऐं जिन अमीर थियण में मुंहिंजी मदद कई। अगरि तव्हां हिन चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब ज़रूरु करियो। वाई टीच फाइनेंशियल लिटरेसी। ज़्यादातर माण्हुनि जे ज़हन में इहो सवाल हूंदो आहे त मूंखे पैसो कमाइण लाइ छा करणु खपे, मूंखे किथे इन्वेस्ट करणु खपे। हिते मुंहिंजो चवणु आहे त माण्हू पैसे ते ज़्यादा फोकस कंदा आहिनि पर पैसे जी तालीम ते न, फाइनेंशियल लिटरेसी ते न। अमीर माण्हू एसेट्स यानी असासा ख़रीद कंदा आहिनि ऐं मिडिल क्लास पंहिंजे लाइ ज़िमेदारियूं ख़रीद कंदा आहिनि जेकी उन्हनि खे असासा लॻंदा आहिनि। पहिरियों असूल, सभ खां पहिरियां तव्हांखे एसेट ऐं ज़िमेदारी जे विच में फ़र्क़ु ख़बर हुजणु घुरिजे। अचो त सम्झूं असासे ऐं ज़िमेदारी में छा फ़र्क़ु आहे। जेका शइ तव्हांजे जेब में पैसो आणे उहो असासो आहे ऐं जेका शइ तव्हांजी जेब मां पैसो कढे उहा ज़िमेदारी आहे। अगरि तव्हांखे ज़िंदगी में अमीर थियणो आहे त ज़िमेदारियुनि जे मुक़ाबले में तव्हां वटि असासा वधीक हुजणु घुरिजनि। तव्हांजे हिसाब सां घर हिकु असासो आहे या ज़िमेदारी? छा हिकु कार तव्हां लाइ असासो आहे या ज़िमेदारी? हिन जो जवाबु कमेंट में ज़रूरु ॾियो। थोरो सम्झो, हिन ॻाल्हि सां फ़र्क़ु नथो पवे त तव्हां केतिरो पैसो कमायो था, फ़र्क़ु इन सां पवे थो त तव्हां केतिरो बचायो था। तसवुरु करियो हिकु जोड़ो आहे, उन्हनि हाणे शादी कई आहे ऐं ॿई सख़्त महिनत करे पैसो कमाए रहिया आहिनि। शादी जे 2-3 महीननि खां पोइ उहे होम लोन यानी कर्ज़ वठी घर ख़रीद कंदा आहिनि। हिन सां गॾोगॾु आसाइशुनि ते बि ख़र्च कंदा आहिनि। टाइम ते किस्त भरींदा आहिनि, पोइ कुझु महीननि में कार वठी छॾींदा आहिनि। अहिड़ी तरह हिकु ॿी किस्त बि शुरू थी वेंदी आहे। हाणे उन्हनि जे घर में हिकु ॿार जो जनमु थींदो आहे ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था त कीअं हुननि जी लिस्ट ज़िमेदारियुनि सां वधंदी थी वञे। हू अञा वधीक महिनत कंदा आहिनि त जीअं पंहिंजे स्टैंडर्ड खे वधीक ऊंचो करे सघनि। उन खां पोइ वारो ईंदो आहे क्रेडिट कार्ड जो। उहे हाणे क्रेडिट कार्ड जो इस्तेमालु कंदा आहिनि ऐं कुझु ई वक़्त में क्रेडिट कार्ड जी लिमिट बि पूरी थी वेंदी आहे। हाणे इते हू फासी पवनि था। अगरि ही जोड़ो पंहिंजे पाण खां सवाल करे त उन्हनि खे अहसासु थींदो त हू केतिरा गैर ज़रूरी ख़र्च करे रहिया आहिनि जिन जी उन्हनि खे ज़रूरत ई नाहे। पर छा आहे जो समाज में स्टेटस गेम खेॾणी आहे, इन लाइ हू बिना कंहिं सोच सम्झ जे ख़र्च कंदा था वञनि। पंहिंजे पाण खां ही सवाल कयो, जॾहिं मां सही माना में कमु करणु बंदि करे छॾियां तॾहिं मां पंहिंजे पैसे सां केतिरा ॾींहं सर्वाइव करे सघां थो ऐं उहा ई मुंहिंजी असल में दौलत आहे। असां सां सभ खां वॾी दिक़त इहा आहे त असां पंहिंजी ज़िमेदारियुनि जी लिस्ट खे टॉप ते रखंदा आहियूं ऐं असासनि जी लिस्ट खे इग्नोर कंदा आहियूं। तव्हांखे हमेशह कमु कंदे पंहिंजे असासनि खे बि ज़हन में रखिणो आहे। मतिलबु नौकरी भले करियो पर उन सां गॾोगॾु पंहिंजे असासनि खे बि आहिस्ते आहिस्ते वधायो। पोइ जीअं जीअं तव्हांजा असासा वधनि पोइ उन्ही पैसनि सां मंथली ख़र्चनि खे कवर करियो ऐं जेके वधीक पैसा कमाए रहिया आहियो उन्हनि सां नवां असासा ख़रीद करियो। छो जो जेतिरो ज़्यादा असासा वधंदा ओतिरो ज़्यादा तव्हां वटि पैसे जो वहकरो वधंदो ऐं हिकु भेरो जॾहिं तव्हांजा असासा तव्हांखे पैसो पैदा करे ॾियनि पोइ तव्हांखे नौकरी करण जी बि ज़रूरत न पवंदी। हमेशह यादि रखो, अमीर माण्हू असासा ख़रीद कंदा आहिनि, ग़रीब माण्हू सिर्फ़ु ख़र्च कंदा आहिनि ऐं मिडल क्लास उन्हनि ज़िमेदारियुनि खे ख़रीद कंदा आहिनि जिन लाइ हू सोचींदा आहिनि त ही असासा आहिनि। 47 सालनि जी उमिरि में मां रिटायर थी वियुसि। रिटायरमेंट जो मतिलबु इहो नाहे त मूं कमु करणु छॾे ॾिनो। मां हाणे बि कमु कंदो आहियां पर फाइनेंशियल रिटायरमेंट वठी छॾी। मतिलबु अगरि मां कमु न बि करियां तॾहिं बि मुंहिंजा असासा पंहिंजो पाण खे वधाईंदा रहंदा। मिसाल जे तौर ते तव्हां हिकु वण खे पाणी ॾींदा आहियो जेसीं ताईं हू वधी वॾो नथो थिए, पर हिकु दफ़ो जॾहिं हू वॾो थी वञे थो उन खां बाद अगरि तव्हां उन खे पाणी न बि ॾियो तॾहिं बि हू तव्हांखे फल ॾींदो रहंदो।
अमीर पीउ खां हिकु ॿियो सबक़ जेको मूं सिखियो उहो आहे अमीर माण्हू पैसे जे लाइ कमु न कंदा आहिनि। अगरि तव्हां इन बारे में वधीक मालूमात चाहियो था त कमेंट करे ॿुधायो त जीअं मां हिन वीडियो जो ॿियो हिसो तव्हां आॾो पेश करियां। चैनल खे सब्सक्राइब करे हिन वीडियो खे ज़्यादा खां ज़्यादा शेयर करियो। तव्हांजो इहो अमल कंहिं ॿिए लाइ फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। तेसीं ताईं ख़ुशि रहो ऐं ख़ुशियूं विराईंदा रहो। वॾी महिरबानी।